अॼु असां ॾिसूं था त पंहिंजे घरनि मां सिंधी भाषा आहिस्ते आहिस्ते करे गाइब थींदी थी वञे। पर छा कॾहिं असां इहो सोचियो आहे त ईअं छो थी रहियो आहे? इन जो वॾे में वॾो कारण इहो आहे त माइट पंहिंजे औलाद सां सिंधीअ में कोन था ॻाल्हाइनि ऐं इन करे सिंधी भाषा ॿार कोन था ॻाल्हाइनि। इहो माइटनि जो दायित्व आहे त हू सिंधीअ में ॿारनि सां ॻाल्हाइनि, पोइ उहे बि आहिस्ते आहिस्ते करे उन अॻियां कदम वधाईंदा ऐं सिंधी भाषा पंहिंजी ज़िंदा रहंदी। कंहिं ज़माने में केतिरा स्कूल हूंदा, आहिस्ते आहिस्ते करे उहे सभु बंदि थी विया आहिनि ऐं मूंखे लॻे थो जेसि ताईं असां हिनखे ध्यानु न ॾींदासीं त उहा भाषा ई असांजी आहिस्ते आहिस्ते करे ख़तमु थी वेंदी। अॼु गुजरात में वञो, ॿी भाषा पर कहिड़े पासे वञो, उन प्रांत में उहा ई भाषा थी ॻाल्हाइजी वञे। तंहिं करे सिंधीअ खे ज़ोर ॾियणु ऐं सेखारणु असांजो कमु आहे ऐं उहो माइटनि जो पहिरीं दायित्व आहे। धन्यवाद। जय झूलेलाल। अॼु 10 अप्रैल सिंधियत ॾींहुं आहे ऐं गॾोगॾु चेटीचंड जो पर्व आहे। असां सभई सिंधी मिली करे हीउ पर्व धूमधाम सां मल्हायूं ऐं जेका सो सभई गॾिजी करे जय झूलेलाल खे पंहिंजो इष्टदेव मञी करे पूजा अर्चना कयूं। 10 अप्रैल 1967 ते अॼु खां ठीक 57 साल पहिरीं असांजी सिंधी भाषा खे मान्यता मिली। हेल खे जेको 2024 चंड मल्हाए रहिया आहियूं, 10 अप्रैल 2024 जो, जंहिंमें सिंधियत दिवस बि आहे ऐं चेटीचंड बि आहे। सभिनी सिंधी भाउरनि भेणनि खे वेनिती आहे त घर खां ॿाहिरि निकिरो, मेला मराखड़ा मल्हायो, जुलूस कढो ऐं सिंधियत जी शान रखो। इहो मुंहिंजो तव्हांखे निवेदन आहे। जय झूलेलाल। आयोलाल सभई चो झूलेलाल। असांजे श्री झूलेलाल भगवान जो अवतार समस्त मानव जाति जे लाइ अखंडता, एकता, भाईचारे जी शिक्षा ॾियण लाइ आया ऐं असां सभई सिंधी चेटीचंड जे माध्यम सां पूरे विश्व में इन एकता ऐं भाईचारे जो मैसेज इन पखवाड़े जे माध्यम सां इन उत्सव खे मल्हाए करे ॾियणु चाहींदा आहियूं ऐं ॾींदा आहियूं। त असांजी बि सभिनी सां इहा ई अपील आहे कि जेको श्री झूलेलाल भगवान जो लक्ष्य उद्देश्य अवतार जो हो कि सॼी मानव जाति खे, सॼी मानव सभ्यता खे एकजुट करे असां हर पंहिंजे धर्म जा जेके बि उत्सव आहिनि सभु मिली करे मल्हायूं। अचो असां बि सभी सिंधी भाउर मिली जुली करे पंहिंजे चेटीचंड उत्सव खे वधीक में वधीक ख़ुशियुनि सां मौजुनि सां मल्हायूं। आयोलाल सभई चो झूलेलाल।